अस्सलाम वालेकुम दोस्तों असां मौजूद है दरगाह पारंपरिक पारंपरिक अॼु जेका असां एल जी बी धमाल आहे मौके ते जेके घोड़नि जा शौक़ीन काफ़ी हिते मौजूद आहिनि ऐं उन खां अलावा हिकिड़े असां उताद ते आया आहियूं साईं अब्दुल रहमान ओतो साहिब जे उताद ते ऐं ॾाढा माण्हू अचा ऐं वधीक साहिब जो जेको कमु आहे उन जे बारे में अस्सलाम वालेकुम दादा। दादा ही तव्हांजो घोड़नि जो शौक़ु आहे इहो केतिरे टाइम खां आहे? बाबा ही असांजो पंडातनि खां अच्छा गाॾी जा आहिनि कमरनि जा रवाज पंध जो रवाज तव्हांजो अॼु जेका आहे जेका जेका घोड़नि जी तमामु बहितरीनु दौड़ थी आहे तव्हांजो जेको घोड़ो आहे उहो कहिड़ो तव्हांजो घोड़ो का भी वीडियो वगैरह ठहण खां पहिरियां हुनजी एड्रेस भरी वेंदी आहे जिते तव्हांजो इलाइक़ो कहिड़ो आहे तव्हांजो ज़िलो कहिड़ो आहे महिरबानी इहो आहे अब्दुल रहमान साहब ॿिया बि घोड़नि जा काफ़ी सारा अस्सलाम वालेकुम दादा। जी दादा तव्हां इलाइक़े जा रहाको आहियो दादा हसन जूनेजो साहिबु तारुफ जा मोहताज न आहिनि मोहम्मद हसन जूनेजो साहिबु सां गॾु आहिनि दादा तव्हांखे जेको शौक़ु तव्हां घोड़ा पाली कंदा पर शौक़ु केतिरो रखो शौक़ु